सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद में लंच जी बावकार आलिशान तकरीब। रिपोर्ट मंजूर कालरो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद के मरकज़ी हाल डे सेंटर में एसोसिएशन के मोअज़्ज़िज़ मेंबरन के मान में लंच प्रोग्राम रखियो वियो। हिन प्रोग्राम जा मेज़बान सदर दरिया खान बलोच, मिस्टर मोहम्मद मिठल अब्बासी, मिस्टर बशीर खान जतोई ऐं मीर मुआज़्ज़म अली खान टालपुर जिन हुआ, जिन तरफ़ा गडियल तौर ते शानदार मांझांदे जो बंदोबस्त कयल हो। इन प्रोग्राम में मेंबरन भरपूर हिस्सो वठी मौजूदा बॉडी ते मुकम्मल एतमाद जो इज़हार कंदे सरगर्मीअ सां शिरकत कंदे तकरीब जी रौनकुनि में इज़ाफ़ो कंदे प्रोग्राम के कामयाब ऐं यादगार बणायो। स्टेज सेक्रेटरी जा फ़र्ज़ बदस्तूर डॉक्टर रफ़ीक कुरैशी सरअंजाम ॾिना। तिलावत कलाम पाक प्रोफेसर अब्दुर्रहमान सियाल सुहिणे आवाज़ तिलावत फरमाई। नात मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंजीनियर मोहम्मद ख़ालिद मेमण सुहिणे अंदाज़ सां पढ़ी। मुहर्रम जी मुनासिबत सां शाह लतीफ़ जी शाइरी मां चूंड शेर राक़म मंजूर हुसैन कालरो पढ़िया। महबूब शायर आशिक हलाई नक़ो शायरी पढ़ी। उन बाद सीनियर मेंबर लेखक शायर आपन नज़ीर नाज, नायब सदर मोहम्मद इकबाल मेमण, जनरल सेक्रेटरी नज़ाकत अली फाज़लाणी जिन एसोसिएशन जी कामयाबियुनि ते रोशनी विधी। हिन तकरीब में हैदराबाद जे मशहूर मनक़बत नात पढ़ंदड़ हमदर्द इंसान जावेद चना के ख़ुसूसी तौर ते मदऊ कयो वियो हो। एसोसिएशन जे चीफ पैट्रन PSCA डॉक्टर हादी बख्श जतोई तंज़ीम जी कामयाबी ते मौजूदा उहिदेदारनि जी बहितर कारकर्दगी ते खेनि जस्त ॾींदे ॿियनि दोस्तनि खे साथ ॾियण जो हमदर्दाणो मशवरो ॾिनो। हिन मौक़े ते डॉक्टर हादी बख्श तरफ़ां जेके अॼोकी तकरीब जा मेज़बान हुआ तिन खे अजरकूं ओढायूं ऐं सभिनी खे शाबाशीअ सां नवाज़ियो। अजरकूं सदर दरिया खान ऐं नज़ाकत अली फाज़लाणी जिन तरफ़ां महिमान तौर शरीक थींदड़ जहांगीर अहमद मेमण खे बि पेश कई वयूं। आख़िर में दरिया खान बलोच पंहिंजे सदारती ख़िताब में सभिनी आयल मेंबरनि ख़ासि तौर ते औरत मेंबरनि जो तहे दिल सां शुक्रिया अदा कयो। पाण मीडिया जे दोस्तनि मिस्टर कयूम सरोही, मिस्टर मोहम्मद हाशिम बलोच ऐं सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे सरवाण सजाद नक़वी जिन जो बि थोरो अदा कयो, जिन अची पंहिंजी शिरकत सां तकरीब खे चाह चंड लगाए सूंह बख़्शी। बलोच साहिब एसोसिएशन मथां गैर ज़रूरी तनक़ीद कंदड़ चंद माण्हुनि खे सरेआम दावत ॾिनी त जीअं हू डे सेंटर में तशरीफ़ खणी अचनि। असां खेनि ख़ुशि आमदीद कंदासीं। बाक़ी गैर ज़रूरी बेमक़सद मुखालिफ़त या प्रेस रिलीज़ जो जवाब सख़्ती सां ॾियण जो हक़ महफ़ूज़ रखूं था। तकरीब दौरान नमाज ज़ोहर लाइ जुदा इंतज़ाम कया विया हुआ। नमाज इंजीनियर ख़ालिद मेमण जी पेश इमामत में बाजमायत अदा कई वई। आख़िर में शरीक सभिनी महिमाननि लाइ आलीशान लंच जा इंतज़ाम कयल हुआ।